नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कानपुर महर में खबर ॾींदा हलो। कानपुर महर लॻ मिठड़ी रवासी रेटा उस्ताद अली असगर नोनारी कानपुर महर प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त घोटकी शहर में एक वेसो में जगह तमीर थियल जेका जगह मूं पंहिंजे भाइटे अल्ताफ नोनारी के किराए ते ॾिनी हुई। किराए जो स्टाम्प मूं वटि मौजूद है। मुंहिंजो जगह जो खातो थियल है। उन बावजूद भी मुंहिंजी जगह ते भाइटे कब्जो करे वरतो है। उन जाइ में गैस जो मीटर भी मुंहिंजे नाले ते थियल है। हाणे जाइ जी मसवाड़ भी नथो ॾे। अहिड़ी इंक्वायरी DSP घोटकी ऐं SHO घोटकी थियल जिते हिन लिखी ॾिनो हो त हिकु हफ़्ते अंदर जाइ खाली कंदो, पर उनजे बावजूद हिन जाइ ते कब्जो कयो आहे ऐं मूं खे क़त्ल करण ऐं कूड़नि केसनि में फासाइण चाहे थो। हिन आला इख्तियार खां मुतालबो कंदे घुर कई त मूं सां इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजी घर जी जाइ तां कब्जो ख़त्म कराए ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।